अचो त दुनिया जे पहिरें फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। छुलां मुंझनिम छाक पुरां पोहनिम पुरकणा मतां का मुंध करे मोटण जी मज़ाक चित मुंहिंजो चाक हाड़े हॾ हीणो कयो। इंसानी ताक़त जी बि हिकु हद आहे, सहप जी बि हिकु हद आहे। जबलनि जे नोकदार पथरनि मथां घुमण ड्रोड़ण जी बि हद आहे। उन खां पोइ इंसान अंदर में छिॼी पवे थो, ताक़त साथ नथी ॾे। इंसान हलणु चाहींदो पर हली न सघंदो। खेसि ईअं लॻंदो त अंदर मां का शइ खेसि मुंझाए थी। हाणे अचूं था शेर ते। जेकॾहिं छुलां थी त छाक मुंझनिम था, जेकॾहिं आहिस्ते हलां थी, पंधु करियां थी त पेरनि में फलूकणा निकिरनि था, पेर ॾुखनि था। पेर बि इंसानी उज़वो पंहिंजी सहप जी हिकु ख़ासि हद रखंदो आहे, उन खां पोइ उहो बि ॾुखंदो आहे। असांखे जॾहिं ज़ुकाम थींदो आहे ऐं पंहिंजे नक खे बार बार हथु हणंदा आहियूं त उहो ॻाढ़ो थी वेंदो आहे। पोइ जेतिरो वधीक हथु हणंदासीं उते ज़ख़म थी पवंदो आहे जेको ॾुखंदो आहे। इन सूरत हाल में बि मोटण जी मज़ाक मतां का मूंसीं करे, मज़ाक खिल जहिड़ो अमल, लॼी कराईंदड़ अमल, माण्हू खिलाईंदड़ अमल, मोटणु मिहिणो हूंदो। हाणे हिकु ॿियो मुक़ाबिलो ॿुधो। हिते ससुई चवे थी त इन सूरत हाल में बि मुंहिंजो ज़हन, मुंहिंजो हौसलो चाको चौबंद आहे, पर हाड़े जबल जिस्म साणो करे छॾियो आहे। जिस्म मुंहिंजो साथ नथो ॾिए, न त मुंहिंजे हौसले अॻियां पुन्नो कहिड़ो परे हो। लतीफ़ साईं इन खे चइबो अथव। मूंखे पक आहे त दुनिया जे कंहिं बि शाइर जिस्म ऐं ज़हन जो ईअं मेलाप कोन ॾेखारियो हूंदो।